मुझी किस्मत में जेको लिखियल आहे अल्हम्दुलिल्लाह रब लिखियो आहे न, कंहिंजे पीउ त कोन लिखियो आहे जो मां परेशान थिया। जेकॾहिं रब मुंहिंजी किस्मत में ज़िल्लत लिखी आहे अल्हम्दुलिल्लाह, फिर भी मुंहिंजो रब आहे, उहो मुंहिंजो सभु आहे। अल्लाह खां कोई पुछी सघे थो त हे मुंहिंजे लाइ छो लिखी? हा मां यार मां वाक़िफ़ आहियां। यार इंसान नाहे जो जलस पैदा कंदो जा साड़ थींदुसि, जा अंदर में तकलीफ़ थींदुसि, हे छो एतिरो कामयाब हो करीम हो रब रब्बुल अज़ीम ख़ालिक़ ज़ुल जलाल वल इकराम इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर रब्बुल अज़ीम। मां वाक़िफ़ आहियां, ॾींदो बाक़ाइदे रब वटि देर आहे अंधेर न आहे, बस नियतियूं साफ़ रख, हर शइ आसान थींदी वेंदई।